ॿिया कुछ अहिड़ा ख़ुश नसीब आहिनि जेके इबादत कंदे ज़िक्र कंदे कंदे उन्हनि जी मोहब्बत थी वेंदी आहे अल्लाह ऐं उन जे रसूल सां सल्लल्लाहु अलैहि। उहा मोहब्बत बातिल न हूंदी आहे, उहा मोहब्बत मोहब्बत हक़ीक़त हूंदी आहे। उहा मोहब्बत ज़िल्लत ऐं रुसवाई जो सबबु न बणजंदी आहे, उहा मोहब्बत इज़्ज़तुनि जा ताज पाराईंदी आहे। उहा मोहब्बत दुनिया जी मोहब्बत कंगाल करे छॾींदी आहे, हक़ीक़ी मोहब्बत ग़िना बख़्शींदी आहे। दुनिया जी मोहब्बत मजबूर करे छॾींदी आहे, हक़ीक़ी मोहब्बत बेनियाज़ बणाए छॾींदी आहे। दुनिया जी मोहब्बत ख़ौफ़ज़दा बणाए छॾींदी आहे, हक़ीक़ी मोहब्बत बेखौफ़ ऐं लापरवाह बणाए छॾींदी आहे। दुनिया जी मोहब्बत में रोइण वारे जूं चेहरे जूं सभु रौनकूं ख़तमु, चेहरो सियाही जे तरफ़ वेंदो आहे। हक़ीक़ी मोहब्बत में रोइण वारे जी चेहरे जूं नूरानी रौनकूं बहाल थी वेंदियूं। केतिरो फ़र्क़ु आहे, केतिरो फ़र्क़ु आहे। समझ जी ॻाल्हि आहे। दुनिया जी मोहब्बत मतलूब जॾहिं थींदी आहे, उन जो हुसूल हासिल करण जे लाइ आमिलनि जे दरनि ते धिका खाइणा पवंदा आहिनि। हक़ीक़ी मोहब्बत इबादत कंदे कंदे ज़िक्र कंदे कंदे जॾहिं हक़ीक़ी मोहब्बत जो सिज उभरंदो आहे सीने में, ऐं उहो हक़ीक़ी मोहब्बत जे सिज वारा किरना अंदर में हिकु तपश पैदा कंदा आहिनि, उन वक़्तु उहो मुहिब बि चाहींदो आहे त महबूब मुंहिंजे तरफ़ त मुतवजह थिए। उहो मुहिब बि चाहींदो आहे ऐं त मोहब्बत में मोहब्बत जी तपश में जली रहियो आहियां, पर किथे ईअं बि महसूसु थिए जो महबूब जंहिंसां आउं मोहब्बत कयां थो या थी वई आहे उहो बि मुंहिंजे तरफ़ मुतवजह थिए। अल्लाह अकबर। उन्हनि खे पंहिंजो महबूब, उन्हनि मुहिबनि खे हक़ीक़ी महबूब मिलाइण वारा दुनिया में कामिल थींदा आहिनि। बातिल मोहब्बत मिलाइण वारा आमिल, हक़ीक़ी मोहब्बत हासिल कराइण वारा दुनिया में कामिल मुकम्मिल थींदा आहिनि। जाली बातिल मोहब्बत करण वारा आमिलनि जे दरनि ते धिका खाए मालो दौलत इज़्ज़त तबाह बर्बाद करे छॾींदा आहिनि। हक़ीक़ी मोहब्बत हासिल करण वारा अल्लाह जे वलीअनि कामिल मुकम्मिल शेखनि जे दरनि ते ख़िदमतूं करे वक़्त जा गौस ऐं कलंदर बणिजी वेंदा आहिनि। आमिलनि जे दरनि ते मोहब्बत जे मक़सद खे मद्देनज़र रखी धिका खाइण वारा पंहिंजे मक़सद में हज़ार हा नाकाम थिया आहिनि। ईअं कॾहिं बि न थियो आहे जो कंहिं कामिल जे दर ते ख़िदमत करण वारो हक़ीक़ी मक़सद खां महरूम थियो हुजे। बसि रुॻी हुजे जी नीयत में इख़लास हुजे, तलब में सिदक़ ऐं सचाई हुजे। तलब में जे हिन तालिब मौला सांग मिलनि था तंहिंखे सोला। तलब में जेके आहिनि तालिब मौला सांग मिलनि था तंहिंखे सोला। यानी उन्हनि जे लाइ मुश्किल ॻाल्हि कोन्हे, बसि आसानी उन्हनि जी तलब जे मथां आहे। जेतिरी तलब में सिदक़ सचाई इख़लास, ओतिरो उन्हनि जे लाइ उहा महबूब हक़ीक़ी महबूब जी मोहब्बत आसान बणिजी वेंदी आहे। त सामईन हज़रात, इन समूरे ख़ुलासे मां मालूम छा थियो, आमिलनि जे दरनि ते धिका खाइजनि या कामिलनि जे दरनि जी ग़ुलामी हासिल कजे। जाली मोहब्बत अगरि मालो दौलत ऐं रुसवाई जी ताज पाइणी आहे, अल्लाह अकबर, त इहा जाली मोहब्बत उन जे पोयां लॻिजे। पर जेकॾहिं दुनिया आख़िरत में इज़्ज़त जी ताज पाइणी आहे, हक़ीक़ी मोहब्बत जे पोयां लॻिजे। उन्हनि जी अलामत इहा आहे, हक़ीक़ी मोहब्बत करण वारे जी अलामत ऐं निशानी आहे, हमेशह अल्लाह वारनि जे दरनि ते पंधड़ा कंदो रहंदो आहे। उन जी अलामत आहे, चाहे हू ज़ाहिर करे चाहे न करे, उन्हनि जी विख विख
जो इहो हिकिड़ो सबूत हूंदो आहे, दलील हूंदो आहे जेको साबित कंदो आहे आउं कंहिं जाली मोहब्बत जे पोयां न आहियां, हक़ीक़ी मोहब्बत जे पोयां। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।